वेलकम टू साले पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण साॻी चैप्टर काइनामेटिक्स जी हरकत ऐं सिधी हरकत जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं चैप्टर नंबर 3 हुन जी पाण ॿी मिसाल कंदासीं। मिसाल नंबर 2 मिसाल में छा थो चए त रोड ते हलंदड़ कार जी रफ़्तार 8 सेकेंडनि में 10 मीटर फी सेकेंड खां 50 मीटर फी सेकेंड ताईं वधे थी। ॿुधायो त उनजी सरासरी तेज़ी केतिरी थींदी। ठीक है, फाइंड छा करिणो आहे सरासरी तेज़ी। पाण पहिरियों डेटा कलेक्ट करे वठूं। डेटा में पाण खे छा छा मिलियल आहे, टाइम मिलियल आहे, टाइम डेल्टा मतलब टाइम चेंज घणो थो थिए 8 सेकेंड। 8 सेकेंड पाण खे टाइम मिलियल आहे ऐं स्पीड छा मिलियल आहे मतलब इनिशियल शुरू वारी जेकी उनजी स्पीड आहे हू घणी आहे 10 मीटर फी सेकेंड। 10 मीटर फी सेकेंड खां वधी घणी थी वञे VF जेकी फाइनल वेलोसिटी आहे। VF मतलब फाइनल वेलोसिटी, VE इनिशियल वेलोसिटी। तो 50 मीटर फी सेकेंड थी वञे। हाणे पाण खे छा मालूम करनो जेकी आहे सरासरी तेज़ी। तेज़ी के पाण छा चवंदा आहियूं एक्सेलरेशन। ठीक है, सरासरी आहे इन करे सां हाणे एवरेज ॾिनो। ठीक है, हाणे फार्मूलो कहिड़ो आहे हल कयूं। फार्मूलो आहे AB एवरेज एक्सेलरेशन जेकी आहे वो डेल्टा V मतलब तब्दीली जेकी एक्सेलरेशन में उनमें वेलोसिटी में थी आहे हू ऐं डेल्टा T टाइम में छा तब्दीली थी है। इनमें VF डेल्टा V छा जे बराबर आहे VF माइनस V आहे ऐं टाइम घणो आहे पाण हिते डेल्टा T ॾींदासीं। ठीक है, VF जी वैल्यू पुट कयूं 50 ऐं माइनस V आहे जेको आहे उहो 10 आहे ही ॾिनल ऐं टाइम घणो आहे 8 सेकेंड। ठीक है, 50 मां 10 वञण बाक़ी 40। 8 सां वंड कयोसीं त घणा बचिया, घणा जवाब आयो 5 आयो। 1 टा 8 5 8 40। ठीक है, ही पाण खे छा मिलियो, ही पाण खे एक्सेलरेशन मिली आहे जंहिंखे पाण सरासरी तेज़ी चवंदा आहियूं। यूनिट छा थींदो मीटर पर सेकेंड स्क्वायर। ठीक है, इहो ई पंहिंजो जवाब आहे। जेकॾहिं चैनल सब्सक्राइब ना कयो तो चैनल के सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हांखे मिली सके। खुदा हाफ़िज़, मिलूं था नई वीडियो में।